प्रियालो का मुश्ताक अहमद सोलंकी जी ख़बर शामिल कंदासीं त किंगरीअ जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गोड़ खामन दिनों धारेजो में मुक़रर उस्ताद मुसलसिल 6 महीननि खां गैर हाज़िर उस्ताद जे न अचण सबबि स्कूल में दाख़िल 150 खां वधीक शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण लॻो। शागिर्दनि ऐं ॻोठाणनि जो स्कूल में मुक़रर उस्ताद जी गैर हाज़िरी ऐं बुनियादी सहूलियतुनि जी खोड़ ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं आलाख़्तरनि खां नोटिस वठण जो मुतालबो। किंगरीअ जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गोड़ खामन दिनों धारेजो में मुक़रर उस्ताद मुसलसिल 6 महीननि खां गैर हाज़िर हुअण सबबि स्कूल में दाख़िल 150 खां वधीक शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी तालीम तबाह थियण लॻी आहे, जॾहिं त उस्ताद जे न अचण सबबि स्कूली शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण लॻो आहे। उन हवाले सां स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि ऐं ॻोठाणनि आफ़ाक़ अहमद धारेजो, अकरमुल्ला, अरियान अली, नज़ीर अहमद धारेजो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त असांजे स्कूल खामन दिनों धारेजो में 150 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं दाख़िल आहिनि, जॾहिं त उस्ताद सिर्फ़ 2 मुक़रर थियल आहिनि, जिन मां कुझु अरसो अॻु हिकु उस्ताद लाॾाणो करे वियो आहे, जंहिं बाद हिकु उस्ताद आहे पर उहो बि गुज़िरियल 5 महीननि खां गैर हाज़िर आहे ऐं उस्ताद जे न अचण सबबि स्कूल जा शागिर्द रांदि में वक़्तु ज़ाया करे रहिया आहिनि, जंहिं करे संदनि मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। हिननि चयो त स्कूल में मुक़रर उस्ताद SMC फंड जा पैसा स्कूल जी मरम्मत ते ख़र्च करण बजाए हड़प करे वियो आहे। हिननि चयो त स्कूल जे हवाले सां तालीम खाते किंगरीअ जे ऑफिसरनि खे बार-बार शिकायत कई आहे पर कंहिं बि नोटिस न वरितो आहे। हिननि चयो त असां खां शइ काफ़ी परे आहे, जंहिं करे पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियण जी ताक़त न आहे। हिननि मुतालबो कयो त नोटिस वठी मुसलसल गैर हाज़िर रहंदड़ उस्ताद ख़िलाफ़ कार्रवाई करे ॿिया उस्ताद मुक़रर करे शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे।